जो एक नायाब वाक़े के बारे में जो आसिफ अली ज़रदारी सां हुयो। दोस्तों, आसिफ अली ज़रदारी सां जलाल चांडी जो कीअं वास्तो थियो ऐं जलाल चांडी के छो आसिफ अली ज़रदारी पंहिंजे ओताक ते घुरायो ऐं जलाल चांडी के कहिड़नि शयुनि जी डिमांड कई ऐं जलाल चांडी उन खे पहिरीं त बिल्कुलु जवाबु ॾिनो। आसिफ अली ज़रदारी जेको हिन वक़्तु मौजूदु आहे सदर बि आहे पाकिस्तान जो, छाजे करे जलाल चांडी उन खे जवाबु ॾिनो। त दोस्तों, मुकम्मल तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। वीडियो के तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तों, इहो हिकु नायाब वाक़ियो आहे ऐं तमामु बहितरीनु वाक़ियो आहे। इहो ॿुधी तव्हांखे तमामु घणो मज़ो बि ईंदो। त दोस्तों, जलाल चांडियो पंहिंजे ओताक ते हिकिड़े ॾींहुं वेठो हुजे त चांडे खे उते हिकिड़ो शख़्स आयो त जलाल चांडी के न्यापो ॾिनई त जलाल चांडिया तोखे अॼु आसिफ अली ज़रदारी यादि पियो करे, जेको मोहतरमा बेनज़ीर भुट्टे जो घरवारो आहे ऐं ज़रदारी हाउस जेको आहे सो नवाब शाह में उते तोखे घुरायो अथसि त जलाल चांडियो जल्दी अचे मूं वटि। त दोस्तों, जॾहिं ज़रदारी जो न्यापो जलाल चांडी वटि आयो त जलाल चांडियो बि हिकु बहितरीनु माण्हू हुयो ऐं माण्हुनि जी इज़त बि तमामु घणी कंदो हुयो। ऐं हालांकि ज़रदारी ख़ानदान हिकु नवाब शाह ज़िले जो हिकु वॾो पाए जो ख़ानदान आहे, जंहिंजी नालो ऐं जंहिंजी हिस्ट्री बि तमामु पुराणी आहे। त पोइ जलाल चांडियो जॾहिं उते वञी पुॻो आसिफ अली ज़रदारी वटि त आसिफ अली ज़रदारी जा जेके नौकर हुया उहे जलाल चांडे खे हिते विहारे छॾियऊं। आसिफ अली ज़रदारी हिकिड़े मीटिंग में मसरूफ़ हुयो त जलाल चांडे खे 2 कलाक कीअं बि चयो थो वञे त जलाल चांडे खे उते इंतज़ारु करिणो पियो। त जलाल चांडे वटि जॾहिं 2 कलाक खां पोइ ज़रदारी साहब जॾहिं मिलियो आसिफ अली ज़रदारी जलाल चांडे खां त भाकुर पाए जलाल चांडे खे चई त दा दोस्त आयो हुई। त जलाल चांडे चयो, साईं तव्हांजो न्यापो आयो आहे त असां कीअं न ईंदासीं तव्हां वटि। त पोइ जलाल चांडियो उते वञी वेठो। जलाल चांडे खे ज़रदारीअ चयो त बाबा हाणे ॻाल्हि इहा आहे त अॻिते इनशाला ईंदड़ ॾींहंनि में मां सदर थींदुसि। हालांकि उन टाइम ज़रदारी सदर न हुयो। त असांजे पार्टीअ जे लाइ तूं 2-3 सॉन्ग तयारु करे ॾे, छाजे करे जो सिंध में तुंहिंजो आवाज़ बि तमामु घणो ॿुधिजे थो ऐं तमामु घणो परस्तार बि तुंहिंजा सिंध में तमामु ॾाढा आहिनि। ऐं सिंधी असांजे सिंधी ज़बान में ऐं पीपल्स पार्टीअ जो हिकिड़ो 2 सॉन्ग तयारु करे ॾे, जीअं असां पंहिंजे जलसनि में या रैलीअ में उहे सॉन्ग वॼाए करे ऐं माण्हुनि खे गरमायूं सघूं ऐं माण्हुनि खे जेको आहे सो गर्मी जोश करे सघूं। त दोस्तों, आसिफ अली ज़रदारीअ जॾहिं इहो जेको आहे सो ॻाल्हि रखी हिन जे जलाल चांडे जे अॻियां त जलाल चांडियो हिकु कंफ्यूज़ थी वियो। जलाल चांडियो जवाबु न ॾेई सघियो। ज़रदारीअ सां दुआ सलाम जलाल चांडे जी ॾाढी पुराणी हुई ऐं जलाल चांडियो फ़नकार हुयो, ज़रदारी बि सियासत सां तालुक़ु रखंदो हुयो। त पोइ अहिड़े तरीक़े सां जलाल चांडे उहे सॉन्ग ॻाया हुया ऐं तंहिं टाइम में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो असांजे पाकिस्तान जी वज़ीर आज़म हुई ऐं उन टाइम जी इहा ॻाल्हि आहे। ऐं ज़रदारी साहब अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो असांजो जलाल चांडे खे रिक्वेस्ट कई ऐं जलाल चांडे खे अर्ज़ु रखी त पार्टीअ जे लाइ सॉन्ग। पोइ जलाल चांडे 2 बहितरीनु 3 सॉन्ग तयारु कया पार्टीअ जा। हिन वक़्तु बि यूट्यूब ते मौजूदु आहिनि, तव्हां सर्च करे ॿुधी था सघो। तमामु बहितरीनु सॉन्ग तयारु कया ज़रदारी साहब जे चवण ते, जेको आहे सो जलाल चांडे ऐं जलाल चांडे पैसा बि कुझु जलाल चांडे खे ॾिना विया इन्हनि सॉन्गनि जे लाइ। पोइ इहो अंदाज़ो आहे, इहा ख़बर न आहे, पकी ॻाल्हि कान्हे त केतिरी अमाउंट जेको आहे सो जलाल चांडे खे ज़रदारी साहब ॾिनो हुयो, लेकिन कुझु पैसा ॾिना विया हुआ ज़रदारी जे तरफ़ां जलाल चांडे खे। त वॾी महिरबानी, मिलंदासीं कि नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त।